नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोलियम जे अघनि में वाध वारे फ़ैसिले खे क़ाज़ी अहमद जी अवाम रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था राजा ठाकरे जी ही रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, वफ़ाक़ हुकूमत जे तरफ़ां पेट्रोल जी वाध जे करे हिते काज़िम जी अवाम सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हितां जी अवाम खां पुछूं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ॾाढो महांगो करे छॾिया हुकुमराननि। असांजी अपील इहा ई कयूं था, असां ग़रीब माण्हू अचूं था शहर, 100-210 रुपया लीटर तेल कयो वियो आहे। महिरबानी करे असां ते ग़रीबनि ते रहम कनि। तेल जी क़ीमत में इज़ाफ़ो आणे, लाथो वञे तेल घटि मां घटि पोइ बि 150 रुपया लीटर या 120 रुपया लीटर वञे तॾहिं असां ग़रीबनि जो गुज़ारो थी सघे थो। महांगो थियो आहे, 100-210 रुपया लीटर थी विया बाबा। पेट्रोल तमामु महांगो थियो, असां ग़रीब भला गाॾियूं खपाए माना रोज़ी किथां कयूं, कीअं कयूं बाबा। तमामु अफ़रा तफ़री आहे हिते, माना कमु घणो मचाए छॾियो अथनि। हुकूमत आयो मुताबिक़ आहे, माना तेल आयो वञे, असां ग़रीब किथां वञूं। खंड महांगी थी वई, हर शइ महांगी थी वई, सामान सिधो भाॼी महांगी थी वई, अंब महांगा थी विया। ग़रीब माण्हू असीं वेल में आहियूं बाबा। जेको हीअ पहिरियां हुकूमत वधायो, वरी उन खां पोइ वरी हिननि 30 रुपया वधाए, हींअर 210 रुपया करे छॾियो। असां त अफोर्ड कोन था करे सघूं। अलाए छा थींदो मुल्क जो, इहो ख़ुदा ॼाणे। मुतालबो इहो आहे त पेट्रोल खे हटायो वञे। हीअ त ज़ुल्म आहे वॾो। 210 रुपया लीटर जेको आहे सो ग़रीब माण्हू किथां पुॼी सघंदो। न हूंदो त गाॾियुनि खे भाउ ॾे, असां तबाह कंदासीं। ग़रीब माण्हू रोज़ी बची कान थी। छा ॿुधायां, ॾाढो महांगो करे छॾिया हुकुमराननि। असांजी अपील इहा ई कयूं था, असां ग़रीब माण्हू अचूं था शहर, 100-210 रुपया लीटर तेल कयो वियो आहे। महिरबानी करे असां ते ग़रीबनि ते रहम कनि। तेल जी क़ीमत में इज़ाफ़ो आणे। पाकिस्तान में ॾींहों ॾींहुं एतिरी महांगाई पई थिए, ग़रीब आवाम एतिरी परेशान थी आहे, सम्झ न थी अचे थींदो अलाए छा। ग़रीब माण्हू कमाए 500 रुपया, 500 में छा करे वीचारो, बच्चनि जो पेट पाले या पंहिंजे गाॾी जो पेट्रोल पूरो करे। अॻे 100 रुपये में सॼो ॾींहुं असांजी गाॾी हलंदी, उहा ई गाॾी हींअर असांजी 500 रुपया तेल बि खाए। अॻे हींअर मिलंदो आहे असांखे 150 रुपया लीटर, 180 रुपया लीटर, हींअर थी वियो आहे 209 रुपया। इहो सरकार अलाए कहिड़ो रेट कढियो आहे। महिरबानी करे, बराए महिरबानी करे इहो रेट तव्हां घटि कयो।